भिटशामा अवां खे ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ सीड़ाचू काका में शहीद फौजी अहमद काका जी याद में ऑल सिंध मशहूर 16 टीमन जे वॉलीबॉल टूर्नामेंट लगाई वई है, जंहिंमें सिंध जे मशहूर रांदीगरनि मुख़्तलिफ़ टीमन में हिस्सो वरितो है। इब्राहिम मस्तोई, मेहताब पंवर, टाइगर उस्ताद, इमरान आराई, मुजाहिद सोलंगी, फारूक जसकाणी, राजा जसकाणी, तारक जसकाणी, असलान, लालो, अब्दुल्ला निज़ामाणी ऐं ॿिया रांदीगर भी शामिल आहिनि। इन मौके ते पाकिस्तान मुस्लिम लीग नून तालका सईदाबाद सदर एहसामुद्दीन काका चयो आहे त रांदियुनि में सिर्फ़ खटण हाराइण न, रांदियूं असांजे ज़हन ऐं जिस्म जी बहितरीन नशो नमा कंदियूं आहिनि। नौजवान तबिके जी बहितरी मेहनत जस्तजू खे आम करण आहे। सभु दोस्त रांदियुनि मां सिख्या हासिल कंदा आहिनि। ख़ुशगवार माहौल सां गॾु बहितरीन दोस्त ऐं हमदर्द इंसान बि मिलंदा आहिनि। सिरियाचू काका में हिकु बहितरीन ख़ुशगवार माहौल ठाहिण में सभिनी दोस्तनि जा थोराइतो आहियां। ख़ासि तौर ते कबीर, शाहजान, सुलेमान, अब्दुल्ला, सराचू काका ॻोठ जी पूरी टीम जो भरपूर मेहनत मेल जोल मेलो मचायो है। ज़बरदस्त वॉलीबॉल टूर्नामेंट थी गुज़री है। ख़ासि करे तमाशाई रांदीगरनि जो भरपूर साथ ॾिनो है। इब्राहिम मस्तोई शहीद अहमद क्लब जे दरमियान फाइनल खेॾियो वियो है। सख़्त मुक़ाबला ॾिसण वटां मिलिया आहिनि। इब्राहिम मस्तोई क्लब फाइनल खटण में कामयाब थी वई है। महिमान ख़ासि पीपी तालका सईदाबाद सदर रईस हाजी अब्दुल गनी मेमन, फंक्शनल लीग नून अॻवान निज़ामुद्दीन काका, नूर मोहम्मद काका, मोहम्मद उमर काका, एहसामुद्दीन काका, सईद कुर्बान शाह ऐं ॿियनि शिरकत कई, जिन खे सिंध जी सक़ाफ़त अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया आहिनि, जंहिं बाद टीमनि खे ट्रॉफियूं ऐं कैश प्राइज़ ॾिना विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।